आगाह क्यों अवां खे मीरपुर माथेले में जिथे घोटकी ज़िले में जुआ के अडन बाबत खबर आवाज़ टीवी ते नशर थियण बाद पुलिस कार्रवाइयों तेज़ करे छॾियूं आहिनि, जॾहिं त जुआरियुनि खिलाफ़ 20 केस दाख़िल कया विया आहिनि। ख़बर अवां ते पहुचायूं पिया। केस में नामज़द केतिराई जुआरी रुपोश थी विया आहिनि, जॾहिं त आम जुआरी गिरफ़्तार कया विया आहिनि। ख़बर अवां ते पहुचायूं पिया। मीरपुर माथेले में जिथे घोटकी ज़िले में जुआ के अडन बाबत खबर आवाज़ टीवी ते नशर थियण बाद पुलिस कार्रवाइयों तेज़ करे छॾियूं आहिनि, जॾहिं त जुआरियुनि खिलाफ़ 20 केस दाख़िल कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथेरे में लतीफ़ वसीर खान जी। लतीफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिशारत, घोटकी ज़िले में जेके जुआ जा अॾा आहिनि त पोइ क्रिकेट बुक रिपोर्ट आवाज़ टीवी ते नशर थियण खां पोइ घोटकी पुलिस हरकत में अची वई आहे ऐं 20 केस दाख़िल कया विया आहिनि। जुआरियुनि खिलाफ़ छापा आया पिया वञनि, पर ख़ासि तौर ते केतिराई जेके जुआरी आहिनि उहे केसनि में जेके रुपोश आहिनि कुझु गिरफ़्तार कया विया आहिनि, पर मेन डीलर्स आहिनि गिरफ़्तार न थी सघिया। पर घोटकी ज़िले अंदरि जेके समाजी बुराइयुनि जे करे केतिराई खानदान तबाह थी पिया वञनि। इन खां पोइ रिपोर्ट आवाज़ टीवी ते नशर थी, उन खां पोइ SSP सख़्त हुकुम कम जारी करे छॾिया आहिनि। SHO के पर ॿिए पासे जेके केस दाख़िल कया आहिनि उहे आम जुआरी आहिनि, जेके मेन डीलर्स आहिनि उन्हनि खिलाफ़ केस दाख़िल थी सघिया। हालांकि जेके घोटकी मीरपुर माथेलो या ते मेन डीलर्स खिलाफ़ केसनि में उन्हनि जा नाला न आहिनि। उन सां गॾोगॾु SSP घोटकी जेको आहे समूरे SHO खे एम डीलर्स गिरफ़्तार करण जूं सख़्त हिदायत जारी करे छॾियूं आहिनि। पर SSP मुजिब नौजवान नक्शो जेको तबाह थिए पियो, कंहिं सां बि रिआयत न कई वेंदी। ज़िले में समाजी बुराइयूं मुकमल तौर ते ख़त्म थी वेंदियूं ऐं जेके पुलिस जेके SHOs आहिनि उन्हनि खे हिदायत सख़्त जारी कयो आहे जेके डीलर्स आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे रिपोर्टिंग सां गॾोगॾु जेके पुलिस पारां हिन समाजी बुराइयुनि खिलाफ़ छापनि जो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं 20 FIR थी चुकियो आहे। पर FIR अंदरि जेको ॿुधायो आहे जुआ झूठी अटकाव पुलिस सां जहिड़ो अहिड़ा सेक्शन जेके लॻाया विया आहिनि FIR में। जी ठीक है लतीफ़, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।